9 मई मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं हो। एहतजाज जे नाले ते फौजी तनसीबात मथां हमला क़बूलण जोगा न आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो जापान में पाकिस्तानी कम्युनिटी खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी जापान जे सीड़पकारनि खे पाकिस्तान में सीड़पकारी जी दावत बि ॾेई छॾी। टोक्यो में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जापान जे दौरे जो मक़सदु वापार खे हथी वठराइणु आहे। परॾेही पॉलिसी जो बुनियादी फ़लसफ़ो आहे त असांखे इमदाद न पर वापार घुर्जे। पाकिस्तान जापान सां सफ़ारती ऐं वापारी लाॻापा वधाइण चाहे थो। टेक्नोलॉजी जी दुनिया में जापान हिकु लीडर आहे। चाहियूं था त जापान जा सीड़पकार पाकिस्तान में सीड़पकारी कनि खेनि मुकमिल तहफ़ुज़ ॾींदासीं। दुबई में तरसल नून लीग कायद नवाज शरीफ सां नून लीग गलफ जे अॻवाननि जी मुलाक़ात। मरहब नवाज बि मौजूद हुई। मुलाक़ात दौरान अॻवाननि नवाज शरीफ जी ख़ैरियत पुछी। नवाज शरीफ अॻवाननि सां ॻाल्हाईंदे चयो त ईंदड़ वक़्तु नवाज लीग जो आहे। इक़्तिदार में अचण बाद मुल्क मां महांगाई जो ख़ात्मो ऐं मईशत जी बहितरी पहिरीं तरजीह हूंदी। मुस्लिम लीग नून जो कायद नवाज शरीफ वतन वापसी जी तारीख़ तय करण लाइ सलाह मशवरा करण लॻो। ज़रनि मूजिबि दुबई तरसल नवाज शरीफ 4 जुलाई ते लंडन वापसि वेंदो। सुभाणे संदसि 2 अहम मुलाक़ातूं रिथियल आहिनि। सऊदी अरब में उमिरि जी अदायगी बि गोर हेठि आहे। अॻूणो वज़ीर आज़म चूंडुनि जे हतमी ऐलान बाद ॾे वापसि वरंदो। अचो त ॿीहर गॾिजी सियासत कयूं। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन कैंप जेल में पीटीआई पंजाब जे सदर ऐं अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात करे खेसि ॿीहर काफ लीग में शमूलियत जी दावत ॾेई छॾी। ज़रनि मूजिबि चौधरी शुजात परवेज़ इलाही खे हिकु भेरो ॿीहर काफ लीग में अचण जी दावत ॾिनी, जंहिं ते परवेज़ इलाही खेसि चयो त हू गॾु हलण लाइ तयारु आहे, पर मोनिस इलाही राज़ी नथो थिए। मामलनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ कुझु ॾींहनि बाद हिकु वधीक मुलाक़ात थींदी। स्वीडन में कुरान पाक जी बेहुरमती वारे मामले ते जिदा में ओआईसी जो हंगामी इजलास। मेंबर मुल्कनि तरफ़ां कुरान पाक जी बेहुरमती वारे वाक़े जी सख़्त मज़म्मत। ओआईसी बेहुरमती वारा वाक़िया रोकण लाइ फौरी क़दम खणण जो मुतालबो करे छॾियो। ओआईसी इजलास जी पधिराई में चयो वियो आहे त कुरान पाक जी बेहुरमती वारनि वाक़ियनि खे रोकण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। पाकिस्तानी नुमाइंदे इजलास में ॻाल्हाईंदे चयो त कुरान पाक जी बेहुरमती सां समूरी दुनिया जे मुसलमाननि खे तकलीफ़ पती आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े शेरानी में सिक्योरिटी फोर्स जी चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो। फायरिंग में 4 अहलकार शहीद। पुलिस मूजिबि दाना सर वारे इलाइक़े में दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्स जी चेक पोस्ट ते हमलो कयो। जवाबी कार्रवाई में हिकु हमलियावर मारिजी वियो। डेरा इस्माइल खान में बि सिक्योरिटी फोर्स जे सर्च ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलोचिस्तान में चेक पोस्ट ते हमले जी मज़म्मत। शहीद अहलकारनि जे खानदाननि सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त क़ौम पंहिंजे बहादुर पुटनि जे क़ातिलनि खे कंहिं बि क़ीमत ते माफ़ न कंदी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बुज़दिल दहशतगर्द अहिड़नि हमलनि सां बहादुर जवाननि जो हौसलो टोड़े नथा सघनि। चेक पोस्ट जे शहीदनि समेत मुल्क जे समूरनि शहीदनि खे सलाम पेश करियां थो। कराची जे डेयरी फार्म्स एसोसिएशन जी मनमानी। खीर जे अघ में 20 रुपया फी लीटर वाध करे छॾी। खीर जो अघु 210 मां वधाए 230 फी लीटर मुक़रर। ईद खां अॻु बि डेयरी फार्म्स एसोसिएशन खीर जो अघु 210 मां वधाए 220 फी लीटर कयो वियो हो। कमिश्नर कराची खीर जा अघ वधाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम बि ॾिनो हो। आईजी सिंध गुलाम नबी मेमून जी सदारत हेठि सखर ऐं लाड़काणे डिवीज़न्स अंदरि अमन अमान बाबति इजलास। लाड़काणो, सखर, खिरपुर, शिकारपुर, जैकबाद
ऐं ॿियनि ज़िलनि जे SSPs जी शिरकत। IG सिंध तरफ़ां मंशात फ़रोशन इश्तिहारी ऐं रूपोस्ट ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत। हज जी अदायगी बाद हाजी सगोरन जी ॾे वापसी शुरू। 329 हाजी सगोरन जी पहिरीं उॾाम लाहौर पहुती। क़ौमी उॾाम ज़रिए 361 हाजी सगोरा कराची एयरपोर्ट पता। गवर्नर सिंध कामरान तिसूरी तरफ़ां हाजी सगोरन जी आजियां। सिंध जे गवर्नर हाजी सगोरन खे हार पाराए मुबारकबाद ॾिनी। मौसमियात खाते मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुभाणे खां चौमासी बरसातुनि जी अॻु कथी करे छॾी। मौसमियात खाते मूजिबि अरबी समुंड में हवाउनि वारो सिस्टम मुल्क जे मथांजे इलाइक़नि में दाख़िल थी पियो। 3 जुलाई खां 8 जुलाई ताईं चौमासी जूं बरसातूं पवंदियूं। 7 ऐं 8 जुलाई ते हैदराबाद, सखर, जेकाबाद, ठट्टो, सांगड़, उमरकोट ऐं कराची में बरसात जो इम्कान आहे। इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं ॿियनि इलाइक़नि में शहरी ॿोॾ। गिलगित में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो ज़ाहिर। मौसमियात खाते तरफ़ां सियान ऐं इंतिज़ामिया लाइ अलर्ट जारी। एशियन सीरीज जी ॿी मैच में भी ऑस्ट्रेलिया हथां इंग्लैंड के शिकस्त। इंग्लिश टीम ऑस्ट्रेलिया तरफ़ां ॾिनल 371 रन्स जो हदफ़ पुठियां टोड़ंदे 327 रन्स ते ढेर थी वई। इंग्लिश बैट्समैन बेन स्टोक्स जूं 155 रन्स बि ज़ाया। कैंगरोस टीम इंग्लैंड के 43 रन्स तां शिकस्त ॾेई सीरीज में ॿुड़ी जी भेट में 2 मैचेस तां सरसी हासिल करे वरिती।